بسم الله الرحمن الرحيم. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. प्रोग्राम से खास मेहमान मतलब चंगेज साहब की गुजारिश की जाती है तो वो से रसोई खान से हमारे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम जोयो साहब, शेख अब्दुल्ला कोसारी साहब, स्टेज ते वेठल अपने दोस्त आकुल मेमन साहब जो हितां जो यूसी चेयरमैन आहे हिते जा पंहिंजा दोस्त शाइर अदीब साफ़ी सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलामु अलैकुम। असांजी भेणूं वेठियूं आहिनि अदिन खे अस्सलामु अलैकुम। अॼु शेख साहब जे मान में जेका ये शाम मल्हाई वई है, दरअसल शेख साहब जो वास्तो हिकिड़े कोस्तान तटीअ सां आहे। शेख अब्दुल्ला जी पैदाइश मूल शहर में थी हुई। शेख साहब कोस्तान जो जिले जामशोरे जो उते उन जनम वरितो। आउं सम्झां थो त हिकिड़े हिंदू घर में पैदा थियो, उन खां पोइ ही मुस्लमान थियो। जेका इंसानियत जी हिन माण्हूअ ख़िदमत कई है उहा शायदि कंहिं बि माण्हू न कंदी। जीअं अदे चयो ते अब्दुल सत्तार बीबी आहे, वाकई मूंखे त ॿी ख़बर कोन्हे जामशोरे जी, पर आउं सम्झां थो त थाणे फूला खान ऐं कोस्तान जो अब्दुल सत्तार बीबी ही माण्हू आहे। हींअर असांजे कोस्तान में बरसातूं पयूं, माण्हुनि जा घर किरी विया, माण्हू हिकु वेले जे राशन लाइ परेशान हुआ, नदियूं नाला उते वही आया। शेख अब्दुल्ला जेका ख़िदमत कई कोस्तान जे माण्हुनि जे घरनि ताईं राशन पहुचाइण, ऐं राति ॾींहुं हिन माण्हूअ जो कमु इहो हूंदो आहे त राति ॾींहुं आवाम जी ख़िदमत। को माण्हू बीमार थिए थो, उनखे खणी हॉस्पिटल में वञी उन्हनि जा मुफ़्त में इलाज कराए थो। के माण्हू जूं अखियूं ख़राब थी थियूं तो अखियुनि जा ऑपरेशन कराए थो। कैंपूं थाणे बुलाखण में शेख अब्दुल्ला साहब काफ़ियूं हणायूं आहिनि। मदरसा शेख अब्दुल्ला लाइ केतिरा थाणे बुलाखण में ठाराया आहिनि, मस्जिदूं ठारायूं आहिनि। एतिरे हद ताईं जो कोस्तान जो माण्हू हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, उन्हनि जा अगरि नौजवान या छोकिरियूं या छोकिरा जवान थींदा त उन्हनि खे शादी करण लाइ उन्हनि खे ॾेज लाइ पैसा न हूंदा आहिनि, त ग़रीब माण्हू पंहिंजे औलाद जी शादी कीअं कराए। शेख अब्दुल्ला 100 घोट जूं गॾु करे उन्हनि जूं शादियूं करणु आउं सम्झां थो त हिन जो राति ॾींहुं इंसान जे ख़िदमत लाइ हिन कढियो आहे। असां हिनखे अखियुनि सां ॾिसंदा आहियूं त शेख साहब अॼु केॾा वियो हुई, उते फलाणे माण्हू बीमार सां गॾु वियो आहियां, फलाणी हॉस्पिटल में आऊं आहियां। त हिन जो राति ॾींहुं इहो ई आहे त इंसान जी ख़िदमत कीअं कजे। ॻाल्हियूं माण्हू ॻाल्हियूं कनि था, पर आउं सम्झां थो त कमु करणु ॾाढो ॾुखियो आहे। त हिन माण्हूअ कोस्तान में कमु करे ॾेखारियो। हर माण्हू शेख अब्दुल्ला खे हिकिड़ी इज़त जे निगाह सां ॾिसे थो त अहिड़े माण्हूअ जी शाम मल्हाइणु, अहिड़े माण्हूअ जी हौसला अफ़ज़ाई करणु। आउं सम्झां थो शेख अब्दुल्ला जी हौसला अफ़ज़ाई थींदी त अहिड़ा शेख अब्दुल्ला कई माशरे में पैदा थींदा। असांजो शेख अब्दुल्ला उस्ताद आहे, हाणे बुलाखण में अरबी टीचर हो शेख अब्दुल्ला साहब, ऐं उस्ताद आहे। हाणे शेख अब्दुल्ला जी अगरि का तारीफ़ थी थिए त असीं सम्झूं था त इहा कोस्तान जे माण्हुनि जी तारीफ़ आहे, इहा जामशोरे ज़िले जी तारीफ़ आहे। त अहिड़े माण्हुनि जे प्रोग्राम में अचण में मूंखे अॼु वॾी ख़ुशी थी आहे त शेख साहब जे प्रोग्राम में आया आहियूं ऐं शेख साहब जी हौसला अफ़ज़ाई थी आहे। असां सम्झूं था त असांखे उहे लफ़्ज़ कोन्हनि
जेके शेख साहब जे मान में चऊं पर ही हिकिड़ो ईअं सम्झो त अब्दुल सत्तार ईदी आहे ऐं जो जे राति जी कोस्तान जे मान जी ख़िदमत कई आहे ऐं महिरबानी शेख साहब खे अलाह ताला वॾी ज़िंदगी ॾे ऐं हिनखे अलाह ताला वॾी हिमत ॾे त ही हमेशह हर इंसान जी ख़िदमत कंदो रहे ऐं अहिड़ा माण्हू अलाह ताला वधीक अहिड़े माण्हुनि खे अञा वधीक जनम ॾे त उहे ज़िले में सम्झा थो पूरी सिंध में ऐं मुआशिरे में अगरि शेख अब्दुल्ला जहिड़ा किरदार हूंदा त को बि माण्हू घर बुखियो कोन सुम्हंदो को बि माण्हू बेकार को बि माण्हू बेघर न थींदो त अहिड़ा किरदार हूंदा त यकीननि मुआशिरे में बहितरी आणींदा शेख साहब खे वॾियूं वॾियूं मुबारकूं ॾियूं था त महिरबानी शेख साहब तव्हां सभिनि जूं महिरबानियूं जिन्हनि टाइम कढियो असांखे हिते घुरायो महिरबानी